अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जे दौरे ते तेहरान पहुची वियो। ईरान जे घरू वज़ीर अस्कंदर मोमनी पारां एयरपोर्ट ते आज़ियां। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ईरानी घरू वज़ीर विच में मुलाक़ात। इलाक़ाई सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरानी सदर समेत आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। ISPR मूजिब फील्ड मार्शल सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि गॾु आहे। दौरे जो मक़सद इलाक़ाई ऐं आलमी अमन ऐं इस्तेहकाम जी कोशिशुनि खे हथी वठणु आहे। ईरान फील्ड मार्शल जे दौरे खे बहितरीन लाॻापनि जो तसलसल करार ॾेई छॾियो। पाकिस्तान, सऊदीया ऐं तुर्किया खां इलाक़ाई सलामती बाबति तजवीज़ूं मिलण जी तस्दीक़। परॾेही तर्जुमान इस्माइल बक़ाई चयो आहे त मके मुआहिदे में शमूलियत जी बाज़ाब्ता दावत अञा नाहे मिली। पाकिस्तानी आर्मी चीफ जे दौरे जो ओमानी परॾेही वज़ीर जे दौरे सां तालुक़ नाहे। अमेरिका अॼु खां ईरान ख़िलाफ़ इस्लाहिती इक़्तिसादी कार्रवाई जो ऐलान करे छॾियो। अमेरिका जे नाणे वारे वज़ीर बेसेंट चयो आहे त कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ थींदड़ ही सभ खां वॾो माशी हमिलो हूंदो। ट्रंप ईरान जे फ़ौजी सलाहियत तबाह करे छॾी ऐं एटमी प्रोग्राम खे दफ़न करे छॾियो। हाणे असां फ़ैसिलाती मरहले में दाख़िल थी रहिया आहियूं। अमरीकी नायब सदर JD वेंस चयो आहे त ईरान वटि बैन अल-अक़वामी वापारी रस्ता बंदि करण जी सलाहियत नाहे। विच ओभर में अमेरिका जी मौजूदगीअ जो बुनियादी मक़सदु ईरान खे एटमी हथियार हासिल करण खां रोकणु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि इजलास। केटी बंदर रिथा जे मास्टर प्लान बाबति ब्रीफिंग। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सेनेटर शीरी रहमान, सलीम मांडवीवाला, नासिर शाह ऐं कासिम नवीद जी शिरकत। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सदर खे मंसूबे बाबति ब्रीफिंग ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी पारां केटी बंदर मास्टर प्लान ते कमु तेज़ करण ते ज़ोर। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त अॼु चीफ जस्टिस सां मुलाक़ात जी दरख़्वास्त कई हुई। चीफ जस्टिस जी मसरूफ़ियत सबबि मुलाक़ात न थी सघी। असांजी दरख़्वास्त ते नंबर लॻाए केस सुभाणे लाइ फिक्स कयो वेंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो आहे त छा सुप्रीम कोर्ट कंहिंखे इस्पताल मोकिलण जो हुकुम नथी ॾेई सघे? छा पहिरियां माण्हू ज़ियाउद्दीन इस्पताल न विया आहिनि? सिंध जे कलमकारनि बि सिंध विरहाइण जी साज़िश खे रद्द करे छॾियो। हैदराबाद में वहदत सिंध कलमकार कॉन्फ्रेंस अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि ऐं फ़नकारनि जी शिरकत मुक़ररनि ख़िताब कंदे चयो आहे त सिंध विरहाइण जी साज़िश वसीलनि ते कब्ज़े जी कोशिश आहे। सिंध विरहाइण जी साज़िश कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾिनी वेंदी। अहिड़ियूं साज़िशूं न सिर्फ़ सूबनि पर मुल्क सां दुश्मनीअ बराबरि आहिनि। सिंध जे तहफ़ुज़ लाइ इनफ़रादी ऐं इज्तमाही तौर ते हर मुमकिन जदोजहद कई वेंदी। सिंध जो हर माण्हू धरतीअ जे बका लाइ जदोजहद जारी रखंदो। नौशहर फिरोज में रोड हादसो। 2 नौजवान भाइर चीबाट जी फोत। क़ौमी शहराह ते तेज़ रफ़्तार ट्रक मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वई। हादसे में शकील अहमद ऐं शर्जील अहमद मंगी मौक़े ते ई फोत थी विया। लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम बरपा।